अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। अॼु तव्हां जे लाइ हिकु गुज़ारिश खणी आयो आहियां सुर मुमल राणे मां, जेका तव्हांखे ॿुधाईंदुसि भाऊं ऐं भञी भाऊं ॿुधाईंदुसि। बाह जा सारी रात नरना बिनाड़ी सरतियूं। गुज़ारिश चए थी, बाह जा सारी रात नरना बिनाड़ी सरतियूं। उन जी भञणी आहे, बाह जा आहिनि सेरण नरना सोढो, चिथी गुज़ारत से ऋण सारी रात सोढे बिनाड़ी सरतियूं। इन जी भञणी आहे, से ऋण सारे रात सोढे बिनाड़ी सरतियूं। दोस्तों, उम्मीद आहे हीअ गुज़ारिश तव्हांखे पसंदि ईंदी। अगरि पसंदि अचे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब लाइक कंदा, बेल आइकन खे प्रेस कंदा ऐं बिराए महिरबानी हिनखे अॻिते शेयर ज़रूरु कंदा। सो अॼु जी गुज़ारिश तव्हांखे ॿुधाईसीं। सिंध सलामत, साथ सलामत।